सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांखे पंहिंजो पाण खे संभालणो हूंदो आहे, संभालणो ऐं उहा विशालता ॾियण जे लाइ असां उन सचे साईं जी शरण में हूंदा। इहो ॾींहुं हक़ीक़त प्यार मोहबत सिक जो उथाव जो ॾींहुं, छाकाणि त उन ॾींहुं चंड लहंदो आहे। एतिरी त अंदरि में उदमाहत हूंदी आहे, एतिरो उमंग हूंदो आहे, उत्साह हूंदो आहे। हेॾो विशाल समुंड में पाण खे न रोके सघंदो आहे, असां कीअं रोके सघंदासीं? समुंड जूं छोलियूं बि एतिरियूं मथे वेंदियूं आहिनि जो पाण खे न रोके सघनि। ऐं इहा चीज़ असां सभिनी जी हूंदी आहे। तंहिंजे करे पाण बणाइण जो ॾींहुं गुरु पूर्णिमा जो ॾींहुं हूंदो आहे। छाकाणि त असांजी मर्ज़ी आहे, असां उन जेको ई कंदासीं उन तरफ़ वधंदासीं, चङा थींदासीं, चङाई में वधंदासीं, सचे साईं जी शरण में ईंदासीं, उनजी रहमत में वधंदासीं। ऐं ग़लति पासे वेंदासीं ओतिरो ग़लति वेंदासीं। छा में उठूं था, छा में उभरूं था, इहो असांजी मर्ज़ी आहे। जहिड़ी असांजी सोच हूंदी उन पासे वेंदासीं। पर अॼु जे ॾींहं खे रखियो कोई ग़लति पासे न वञे, पर सभु उन सचे साईं जी शरण में अचो, सतगुरू जी दामन में अचो। जिते आयो वेही करे ऊंचा थी करे रहो। जीअं उन्ही सां गॾिजी करे एतिरो ऊचो थियो जो ज्वार भाटा उथे, तूं पाण उथे तां सां गॾु खणी करे पंहिंजो पाण खे आसमान ते पहुचाए छॾे, ओॾी ऊचाई ॾेई छॾे, को ॾेई छॾे। छाकाणि इहा असां ते हूंदो आहे, असां छा बणणु चाहियूं था। जीअं बांस हूंदो आहे, हर बांस जो लकड़ो जेको ई हुजे उहो सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। बांस जे लकड़े खे खणी करे अगरि उनखे पाण में घसायूं त पोइ आवाज़ कहिड़ो निकिरंदो? कन खाई छॾींदो। बांस जा लकड़ा खणी करे घसायूं या वॼायूं, सम्झो था आवाज़ कहिड़ो निकिरंदो? पर उन लकड़े मंझां अगरि बांसुरी बणिजे पोइ आवाज़ छा हूंदो? बांसुरी जो आवाज़ कीअं हूंदो? बांसुरी कहिड़े कमु ईंदी आहे ऐं बांस कहिड़े कमु ईंदो आहे? कॾहिं तव्हां सोचियो आहे? बांस जेको आहे इहा साड़ण जे कमु ईंदो आहे, ऐं घणो करे बांस जेको आहे उहो हमेशह अर्थी जे कमु ईंदो आहे। जॾहिं अर्थी खॼिबी आहे न, कोई मरदो आहे उनजे खां अर्थी ठही न, पोइ बांस जे लकड़ जी ठहिबी आहे। तक़रीबन सभु बांस जे लकड़े ते कुल्हे ते खयों, मुर्दे खे सिधो शमशान घाट, सॼी अर्थी रखी उनजे मथो, मुर्दो ई सड़ियो, लकड़ी सड़ी, बांस ई सड़ियो, ॿई गॾु साड़े छॾिबा आहिनि। ॿई गॾु गॾु सड़ंदा आहिनि। बांस जी अर्थी बि सड़ंदी आहे ऐं मुर्दो बि सड़ंदो आहे। पर अॼु ताईं बांसुरी का सड़ी आहे? अॼु ताईं कंहिं बांसुरी उहा अर्थी ते आई आहे? कॾहिं बि। बांसुरी जी जॻह हिकु होंठ हूंदा आहिनि, ॿियो दिलि हूंदी आहे। उहो दिलि सां वॼंदी आहे, होठनि सां वॼंदी आहे ऐं दिलि में पई वेंदी आहे। उनजो आवाज़ु दिलि ते असरु करे, वॼंदी होठनि सां आहे ऐं घर दिलि में कंदी आहे, बांसुरी खूबी आहे। ऐं पोइ बांसुरी, बांस में सभु आहे, हर बांस में बांसुरियूं भरियल। कोई अहिड़ो बांस जो लकड़ो ख़ाली कोन्हे जंहिंमें बांसुरी न हुजे।
पर जंहिं बांस पंहिंजो पाण खे ॾेई छॾे उन मूं जॾहिं वरी बांसुरी बणाई त पोइ जेका बांसुरी जी अहमियत हुई उनजो लब ऐं दिलि थी। साॻे नमूने असांजो जीवन आम जेको हूंदो आहे उन बांस वांगुरु जेको असां तड़ कंदा रहंदा आहियूं, ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, खड़कंदा रहंदा आहियूं, कंहिंखे वणंदो आहे या न वणंदो आहे, कुझु बि हूंदो आहे। पर जॾहिं उहे बांस पंहिंजो पाण खे सदरू खे ॾेई छॾींदा आहियूं ऐं हू उनखे बांसुरी बणाईंदो आहे त पोइ असांजो लफ़्ज़, अमल, करम, तौर तरीक़ो, हलत सभु अहिड़ो बदिलजी वेंदो आहे जो हिकु हिकु लफ़्ज़ जेको अॻु में ॿिए खे खाईंदा हुआसीं उहो हिकु हिकु लफ़्ज़ मोती थी करे निकिरंदो आहे ऐं पोइ हिकु हिकु लफ़्ज़ निकिरंदो ज़बान मंझो आहे बांसुरी वांगुरु ऐं घर दिलि में कंदो आहे ऐं असां पोइ दिलि जा बादशाह थी वेंदा आहियूं, उन मालिक सां पहुची करे ओड़ा थी वेंदा आहियूं, उन वांगुरु बची